ये कयो न, ये कयो तो का दिल खुश थे। तूं चयो हो न सरदार त सब दज़ हूंदा। मेहार भी घटना है गोराम। धक छुटी वई। हल्को जख्म आ। मेहार हल्के फुल्के जख्मन के लेखे ही कोन गोराम। अज हलणो आ करे शहबाज खान जी असुल लाठी साड़न। यो गोराम मुझो जख्म तंजा ताजो आ। लटाई तो मेहार। न के भला तव्हां मुखे बाह में उछले छड्यो। मजाला जो ही मुंशी मेहार बिड़क भी बाहर कुछ है। बाकी जख्म त आहे न सरकार। सब समझा तो मुंशी मियार, सब समझा तो। मां भी सब समझा तो गोराम। त तू सरदार के भड़काइण जी तो करे। बकवास बंद कंदे या वरी खणा बंदूक। किबला माफी। तू ऐं गुराम शहबाज जी लांडी साण खां पोइ मथां वञी पाणी बंद कयो। पानी छो बंद कयूं सरदार? भरियल जमीन में बिज छो न छटियूं? शहबाज खां सट निकिरी वेंदी। इहा सलाह बि सही आहे। किबला बिज रात जो छटियो वञे ये शहबाज सुबह जो ॿुधंदे ई शीख थी वञे। दिलेरी वारी ॻाल्हि खे पाण वणाइण न सम्झ में यार। रात जो बिज छटींदे त शहबाज खान जे तर जा माण्हू असांखे बुज़दिल न समझंदा। हाँ समझंदा ऐं चवंदा त संघार खान कमज़ोर थी वियो आहे जेको रात जो लिकी करे वार थो करे। ज़मीन बि मुंहिंजी ऐं रात जो बिज बि असां छटियूं न, हरगिज़ न। ॾींहं जो मुंशी मियार, ॾींहं जो। हाज़ुर सरकार, हाज़ुर आहे मुंशी मेहार। गोराम जी सरदार। अॼु उहे ॿई कम थी वञनि। थी वेंदा सरदार। समझ त इहे ॿई कम थी विया। संघार खान खे सरसीअ जी ख़बर मिले न त ॿिन्हिनि जा सिर कलम हूंदा। छा ॻाल्हि आहे बादल? थी आया इन हाशिम खां? हाँ मासी थी आयुसि। छा चयई? चयई त नूरी नाहे आई वापसि। इन लाइ मायूस ऐं परेशान आहीं? हाँ उन लाइ बि आहियां, पर संदसि चयल ॻाल्हि ते बि सोचां पियो त तुंहिंजी ॻाल्हि में बि वधीक वज़न नज़र अचे थो। छा चयई? ऐं मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि में वज़न आहे? मासी काके हाशिम चयो त नूरी खांउसि तव्हांजे ॻोठ जे भरिसां डोड़ी गुम थी वई हुई। असांजे ॻोठ वटां? हाँ सोचां थो त असांजे ॻोठ वटां गुम थी त कंहिंजे वर चढ़ी वई। मीरल, शहबाज खान या वरी दादन जे वर चढ़ी वई। मूं त अॻु में ई चयो हो न बादल। तॾहिं त चयुमि त तुंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे। मां टिनीअ वटि नूरीअ जो हुजण खे पसंदि न कंदसि। तूं एहतियात सां अवल शहबाज खान वटि ॾिस, पोइ मीरल वटि, बाक़ी दादन वटि मां पाण वञी जांच करे ईंदसि। जे उते थी त नूरी ऐं दादन खे मुंद जी ॿुधाईंदसि। तूं कीअं दादन वटि वेंदीअ मासी? मां इन ई हक़ में न आहियां। छो? तोखे बि सुक करे छॾे त पोइ साॻा रिंगट त औरतूं वापसि कयो। दोज़ख जी दड़ी थी वियो आहे घर। अञा बि मूं ते मयार आहे त मां घरां निकिरां थी। लॼायां थी। हाणे हिते कोन रहंदसि। जेतर सोढल कोन ईंदो तेतर मां अम्मा जे घर वञी रहंदसि। सोढल ईंदो न त मां पाण हली ईंदसि। जेकॾहिं सोढल सम्झो त ठीकु, न त भले मूंखे मारे उछले छॾे। हिन ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। हाँ हाँ हे करी छा थी? मुमल तो साया न हे छा लाइ कपड़ा बधी?
अम्मा ॾे वेंदसि, हिन दोज़ख जी दड़ीअ ते कोन रहंदसि। मां ॾे वेंदी हा? छो मुफ्त में आई आहीं छा? तूं ॿाहिरि त निकर, तुंहिंजूं ॼंघूं त भना विख खण, तिहे ॼंघूं गोॾनि खां न हूंदई हा। जेकॾहिं मूंखे को हथ बि लाहींदो न त उनजी चेल न रहंदी, सॼी उमिरि खट ते पियो हूंदो ऐं पाणीअ लाइ पियो लीलाईंदो। केरु आहे जो मूमल खे हथ लाहींदो? सोढल खां सिवा कंहिंखे बि हक़ न आहे ऐं मुंहिंजी शादी सोढल सां थी हुई, कंहिं ॿिए सां न। मां वञी रहंदसि अम्मा ॾे, सोढल ईंदो त मां पाण हली ईंदसि। निकर निकर, उथी 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 निकर ॿाहिरि, त तोखे ॾिसां त सही न। हा, ऐं तूं पंहिंजे पाण खे मोतबर सम्झण लॻी आहीं। जेकॾहिं मां मोतबर न आहियां त को ॿियो फने खान बि न आहे। तोखे मौत खायो आहे, मौत। अॼु इज़राइल तुंहिंजी महिमानी झली आया ऐं सारा तोखे इहे छॾे ॾींदी आहे। तूं इहे घरां निकरंदी, सारा आहे मुई जो हाणे वीचारी हली आहे। हाँ, हाणे वरी उहे यादि आया अथई छा? ऐं जिन सां तुंहिंजी रूह रिहाणियूं हुयूं, वरी साईं रूह रिहाणियूं यादि आयूं अथई। हाणे हिते गाजी जा तावीज़ करे सोढल वटि थोपजी पाक साफ़ थी, उते हाणे उन्हनि खे ॿुधाइण थी वञे। ज़बान संभाले ॻाल्हाए चाची, केड़नि सां रूह रिहाणी कयूं अथमि जो तोहमतूं थी हणे? ईअं चवंदे तोखे कुझु थिए बि कोन थो। आई तूं मूंखे थी चवी को हया अचई थो? ऐं सोढल जे हूंदे बि दर दर जो वञी पाणी त पीतो अथई। को हिकत हुजे न जंहिंजा नाला गणे गणे तोखे आउं ॿुधायां। हाणे वरी संभरी आहीं दादा नहीं शफन जा खंदा करण। हा, तूं साध पाक आहीं, बाक़ी मेरी त मां ई आहियां। पाण खे तूं सोने जे पाणी सां धोतल थी समझी। मूंखे ॼण तुंहिंजी का ख़बर ई कोन्हे। मूंखे बि पाड़े मां पतो पियो आहे त सारा आहे छा। मूं ते थी इल्ज़ाम हणे, पाण त मसीत जो कख आहे। माठ कर, खण कपड़ा, हल कपड़ा खणी वञी पती में विझ, न त मूंखां वधीक का पुछड़ी न ॿी कान मिलंदई। छा आहे चाची अम्मा? छाते घोड़ा? अय्यप्पा, हिन वरी भॼण लाइ पर सहाया आहिनि, भाॼियो कण। पंहिंजी ज़बान खे लगाम दे चाची। खामोश भाॼई। चाची अम्मा जे शान में गुस्ताखी थी करी। तूं मुंहिंजो वॾो नाही जो मूंसां ईअं फूकजी थो ॻाल्हाई। ईंदसि अम्मा ॾे वञण को ॾोह त न आहे। खामोश। कासिम करंटा खारे या मारे। हाणे हिकु लफ़्ज़ बि पुछंदीअ न त मां लिहाज़ जा सभु लीका लताड़े वेंदुसि। ऐं हा, कन खोले ॿुध, घर खां कदम खण त छा सिर्फ़ सोचे ई त कासिम जी कल आहे तोखे भाॼई। ॾिसी छा थी? हा, छा थी ॾिसी? हल अंदर, हल अंदर, त मूंखां गुस्ताखी न थी वञे। ॾिसजाए वेठो, हीअ असांखे ॾाइण टिको ज़रूर लाईंदी। कासिम, ॾिसजाए वेठो, हिते तूं हिते आऊं। चाची अम्मा, तूं न घबराए। अञा कासिम जहिड़ो आहे कासिम जा। सपन, तोखे हर लिहाज़ सां टेक ॾींदुसि। इहो तोसां मुड़साणो वाइदो आहे। तुंहिंजो पीउ ख़िदमतगार हुयो ऐं हारी रहियो आहे। भली सोराब खां पुछी ॾिस। मूंखे खुदि ख़बर आहे सरदार, पुछी छा कंदुमि? पर हिकु ॻाल्हि वाज़िह कयां। चओ। सरदार, दादन न फ़ैसिले में ईंदो न इज़त सां संग ॾींदो। इहो सोटीअ सां सिधो थींदो। पोइ बड़का आहे न, बाक़ी सरदार तोसां वाइदो छो कयो आहे? भगन तोसां गॾु आहे। दादन में सगाई न आहे। जे न घणी घणी कयाई न त पोइ भगन जी सट, बघियड़ जो झट। भगन, चाचो सोराब विच में अची मुंहिंजा सभु मनसूबा ड्राहे थो छॾे। मूं बकवास कई आहे, सम्झ में न आई तोखे मुंहिंजी ॻाल्हि? तूं हर लिहाज़ खां आज़ाद आहीं छपन। मूं वटि फ़ैसिले खां इनकार करे वियो आहे। हाणे तुंहिंजी हिमत ऐं मुंहिंजी टेक तुंहिंजो गहो चाढ़ींदी। न त पोइ मूं वटि न तूं न सोराब अचे। जेकॾहिं पाण मुड़सी नथा कनि त हिते अची छा कंदा? दादन खे घर में गोघे
बां हथ करे वञी निकाह करे आ होतार तो सा कोरठुन ताईं गॾु आ बगन शफन खे शेरा न ॾे सभु सम्झे थो मूं अॼु ताईं पाण मुड़सी कई आहे ऐं अॻिते बि कंदुसि शफन जी को टेक थिए या न थिए ही शफन खुदि शेर आहे बिल्कुलु सही असुली सोन ते सुहागो माण्हू विढ़ंदो उही बि पाण आ पर ॿिए जो टेको वठंदो आ शफन खे टेक जी ज़रूरत न आहे बगन घणा चकर चवराईंदे शफन खे टेक जी ज़रूरत न आहे मां पंहिंजो हक़ पाण वठंदुसि दुनिया ॾिसंदी दातन तौर जी बाबू साठे हाणे ई खणी लही वेंदो अल्लाह भाई ओ ये किबला ये रतु खे रतु सां पाए ॾियो त वॾो मज़ो थींदो बाक़ी ॿिन्ही मां जेको बचो उन खे बगन ॿुसाटींदो छो त बगन जी सट पखड़ जो छट अहिड़ो ई कम कबो दातन गोॾा खोड़े माफ़ीअ लाइ लीलाए माफ़ी न ॼांसे बहराम सां थो बिगड़े छटींदो केर गोराम हारी अचनि पिया पाणी छॾे पाण हे ॿिज छटींदा पर मुंशी मेहार किथे आ हू ॾिस साम्हूं साम्हूं ॾिस होशियारी वठो ई न शायदि लॻे थो त ज़फर वारनि सां अॻियां ज़फर वारा आहिनि हेॾां कासिम आहे हिमत कर गोराम बहितर आहे त निकिरी हलूं ऐं शहबाज़ खान जे लाइ लांडी साड़ियूं बाबा साईं इहो बाबा साईं लांडी छा थियो अथई मलेरिया थियो अथई छा जो ॾकण लॻो आई मूंखे कुझु न थियो आहे इहो लांठी अरे चओ न चरिया छा आहे लांडीअ खे लॻे थो त मेहार ऐं गोराम असांजी लांडी खे बाह ॾेई विया आहिनि छा थो चवी हा बाबा साईं बाह थी आसमान सां ॻाल्हाए सभु सड़ी वियो रख थी वियो ज़ुल्म थी वियो साईं दिल जे सूर मारे वेंदो आहे अम्मा मां मरी पवंदसि खुदा न करे पुट न ॾे पिटणा सच थो चवां पिटणो कोन थो ॾियां अदा अल्लाह कंदो ठीक थी वेंदे शफन लाहे पाए बीठो आहे बहराम खान तो मूंखे संग लाइ चवे भांगा न कढी छॾियांसि पया बुड़कन हिकर तूं एहतियात कर इहा कावड़ तो लाइ ख़राब आहे पुट हा अदा मलाई न आहियूं जो सोलाई सां खाई वेंदा तुंहिंजी तबियत असां लाइ अहम आहे इहो ई त चवां थो कंवल त कावड़ या दोस सां ख़तम न थींदी छा बि कयां या बकवास बर्दाश्त न थींदी बर्दाश्त करणी पवंदई दादन जेसिताईं तूं ठीक थिए पोइ रब वॾो आहे
मामला निबेड़जांइ। दिल थी चवे त जंहिं हिन तकलीफ़ में मूंखे विधो आहे त मां हुन जूं सरणियूं ॿूटियूं रड़कियां, पर तकलीफ़ कोन थी छॾे। कंहिंजी तो ॻाल्हि करीं? सोडल जे पुफाट सफ़र ऐं शहबाज़ ख़ान, जंहिं मूंखे हिन तकलीफ़ में विधो आहे। अमा आसमान तां लाहे पट ते फिटी कयो आहे। बस अमा दुआ कर त हिन तकलीफ़ मां पार पवां। रब्बिल आलमीन रहम कंदो, सदाईं तोखे तकलीफ़ खां आजो रखंदो, गुलाब जे गुल वांगुरु टिड़ंदो रहंदे ऐं सदाईं सोभारो रहंदे। आमीन अमा। चयो हम ना अरे साईं ना शफना मुझी गाल बुध न बुधा तुस तू मुखे मारे चुको आहीं, उन जे बावजूद भी तू हिते वेठो आहीं। खबर आ, पर शफना कमजोर मां बिन आया। ही बैग ॾिसी थो मां वञण जी तैयारीअ में आया, पर तुझे खौफ खां न, कंहिं ॿिए अणॼाते खौफ खां। मां नथो चाहियां त असांजे खानदान जा फर्द पाण में विढ़ी तीलियूं तीलियूं थी विखरी वञनि। ॻोठ सुधारण त छॾ, पर मां त पंहिंजे खानदान जे रिश्तेदारनि जे फर्दनि जा पाण में ठाह बि न कराए सघियुसि। मुंहिंजे रहण ऐं हुजण जो को फ़ाइदो न थियो शफ़न। रेग न कर, न त जनाज़े खणण जूं तयारियूं शुरू थी वेंदाई। तूं इत्मीनान कर, मां वञा थो। ॾिसंदुमि हुन में सच केतिरो आहे। ऐं मूंखे पतो पइजी वियो त मूंखे क़ब्र ताईं यादि कंदे, सम्झे? काॾे बैग खणी थी डॉक्टर? मज़र शहर पे वञा। शहर? हा मज़र। मूंखे हर हाल में अचण जो न्यापो मोकिलियईं ऐं तूं पाण शहर थो वञी? मज़र ज़रूरी कम थी पियो आहे। ऐं ॿियो छा? शफ़न जा प्रकार सुजनी था। कुझु कयई छा? मज़र मुंहिंजो ख़ैर आहे। हिक पासे दादन जी तबियत ठीक नथी रहे, पर ॿिए पासे वरी कमल जी तबियत ठीक न आहे। यार तुंहिंजो हिते रहण तमामु लाज़मी आहे। न डॉक्टर, मां रही न सघंदुसि। छो? बसि के अहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि जेके बयान न करे सघिबियूं आहिनि। त जी त न वए? तानो न ॾे डॉक्टर, कचे वारे ॻोठ के कम बि आहिनि ऐं के मजबूरियूं बि आहिनि। आयो आहीं त मासी शबाना सां मिलंदो वञ। मासी शबाना जे ज़ोर भरण ते तोखे न्यापो करायो। दादन बि न्यापो कयो हो। मां साणसि मिलंदे वापसि वेंदुसि, पर तूं न वञजांइ। मज़र शहर त मां वेंदुसि, बाक़ी जे मोटियुसि त पोइ बंदोबस्त सां रहंदुसि। भा न तूं वाहुर करी न हिते चाची मुंहिंजो लिहाज़ रखे, बाक़ी हिन घर में रही मां छा कंदसि? जेकॾहिं अम्मा ॾे वयसि त 4 घड़ी सुख जो साह त खणंदसि। मां उमिरि भर घरां थी वञा या चोरी थी निकिरां जो मुंहिंजे मथां शक था कयो। असांजो हुननि सां खूननि जो तकरार आहे भेण। इन्हनि खूननि जे तकरार में तोखे उते कीअं छॾियूं जो तूं उते वञी रहो? सोडल अचे पोइ सोचूं था। अदा तो जो ॿुधायो त कासिम जो दोस्त इलाज लाइ सोडल खे लंडन खणाए वियो आहे। इहो त आहे, पर अलाह सोडल खे हयाती ॾींदो। ॾिस न, हक़ त हुनखे हासिल आहे न भेण। असां इहो फ़ैसिलो नथा करे सघूं। भा नहीं, मूंखे बचाए। मां हिन घर में चरी थी वेंदसि या चाची मूंखे कासिम जे हथां माराए छॾींदी। मां कासिम खे चवां थो न कंदो तोसां तकड़। बाक़ी रही फुफी, सा त असांजी वॾी आहे। मूंखे घटि वधि चई वेंदी आहे त
त मां मुड़ी वेंदो आंसि। अदा ओ अदा ज़फर कुछ वक्त लाइ सही पर मूंखे अमानत छॾे त मां उते रही अचां। हिते मुंहिंजो साथ हो मुंहिंजे। भेण मां तोखे इजाज़त नथो ॾेई सघां। ज़फर ही बहाना थी गोले घर का निकरण जा। इनके सुञाणा न हाणे ही बस बस करे ही ॿाहिरि वेंदी। हिनखे हवाखोरी जी आदत पइजी वई आहे। सो हाणे कीअं मुड़दी ही चाहे थी सॼो ॾींहुं वठी रुला पिना। न वेंदी पुफी, इहा न वेंदी। तूं दिलजाए करे ॾिसजांइ ज़फर ही छोकिरी न्यापा कराए पंहिंजे खणाइण जे बहाने शफ़न या दादन सां रलजी वेंदी। तूं बि हिते ऐं मां बि हिते। ही उन्हनि सां सलाहु आहे। हू ईंदा इनके खणण लाइ ऐं ही त मिंट कंदी न, वञण में देर ई कान कंदी। पोइ जोगी न कीजा मिट। तूं वेठो ॾिसजांइ हा या भड़को ॾेई हली वेंदी। ये दादन शफ़न के साह न आहे जो खड़ा ओरांगिन। न ॾिस तूं बि सोठल वांगुरु दाद दाद ॾेई मथे ते न चाढ़ीस त इहा गिची में न पइजी वञे। इन मेसड़ी जो कम ई हो अथया। एतिरो बि रंज न थीस पुपी जो ज़हनी दबाव में न अची वञे। अल्लाह करे आऊं तो चाहियां ई थी न त इहा चरी थे त गिची में जंजीर विझी मेहुण जे वथाण में मेहुण जे किले ते ॿधी छॾियांस। आऊं चवई थी न खणंदो कर हिन जो पाश। माण्हुनि जी साज़िशुनि खे सम्झ शफ़न। साज़िशूं चाचा केर तो करे साज़िशूं? खोड़ आहिनि बाबा। को बि असां ॿिनि ख़ानदाननि जे ठहण में राज़ी न आहे शफ़न। चाचा ॻाल्हि त ॿुध। ॿुधाए चाचा जंहिंखे तूं पंहिंजो तो समझी उहो तोखे पंहिंजो कनि था, कॾहिं तोखे लेखियो अथऊं? ॿुधाए चाचा ॿुधाए, चुप छो थी वई? इन ॻाल्हि ते थोरे कुछंदो। भेण अथसि न, भेण लाइ हां थो फाटेसि। ईअं न आहे धाणो जीअं तूं थी समझी। बाक़ी छा मां वञा मुंहिंजी बेइज्जती, तूं वञ तोखे अहिड़ी कहिड़ो मान ॾिनो? पासो थो खणी हुननि जो त छा सम्झा? उते वरी ज़बान थो मिरकाई। चए छा थी निभागी? मूंखे कुझु चवण त ॾे। चओ चाचा तोखे इजाज़त आहे। बाक़ी मां जेको चाहींदुसि उहो ई कंदुसि। डॉक्टर सत्तार ला तोखे अॻु में बि चयुमि ऐं रोकियुमि, पर वरी बि तूं उते वञी पहुते। छो भला आड़ो पाड़ो तपाए मारियो अथई? कुझु ध्यान खां कमु वठ। अञा मस घुमण फिरण जहिड़ो थी थो त वरी शरारतूं शुरू। तुंहिंजी मर्ज़ी आहे त खट ते वेठो हुजे, ईअं न लिहाज़ थी कंहिं शफ़न वेठो आहे न त 70 सुरियूं ॿुधाए। खबर बि अथई त धाणो धणकी आहे न धणकी न आहे। चाचा मां पूरो हफ़्तो चुप हूंदुसि। अगरि कंहिंखे हिकु अखर बि चयमि न त ॾोही ॾोहीअ जो पुट। पलांत बि विसारियां थो, को कदम बि नथो खणा। बसि मुंहिंजो रगो हिकिड़ो कमु कर। कहिड़ो? पुफी शबाना या दादन खे चओ त कवल ॾियनि। कोशिश कयां थो। कोशिश न कर चाचा, पूरी पक कर। पूरो हफ़्तो थी ओए मूंखे मयार न हूंदी। ही शफ़न शेर आहे, शेर। जेको बि आयो न साम्हूं सड़जी वेंदो। भला कंवल लाज़मी आहे? संगावती तकरार जी ज़िदावत कहिड़ी? मां ॾिसां थो ॿिए हंधि किथे संग। ठीकु आहे तूं ॿिए हंधि ॾिस। ॿिए हंधि छो? मथो फिरियो अथई छा? कंवल खपे, कंवल खपे। धाणो कंवल ई वठंदी, धाणो धणकी आहे न धणकी न आहे। चाची मूंखे पूरी पक आहे, ॿिए हंधि संग कोन मिलंदसि। तॾहिं त शूट अथसि मुंहिंजी। घटि में घटि मयार त न ॾींदो न। हुजनि तुंहिंजा पेर ऐं लछण सही त को संग ॾियण लाइ राज़ी बि थिए। तूं सदाईं साण कुतो ॿधियो घुमी, पोइ केरु ॾींदो असांखे संग? नचो चाचा, ईअं नचो। अम्मा जी
अधे खे ॿाहिरि न छॾी आ। नथो ॿुधे त छा कयांसि? अम्मा मूंखां पंहिंजो ग़म विसरी वियो आ। अधे जी हालत ॾाढी ख़राब आ। कंहिं महिल कुझु बि थी सघे थो अम्मा। रब पंहिंजी पनाह में रखंदुसि धीअ। पोइ बि अम्मा तूं वॾी आहीं, रोकीस ऐं सम्झाईस। जेसीं ताईं ठीकु नथो थिए तेसीं ताईं ॿाहिरि न निकिरे। मूंखे पाण ऊनो आ कमल। मज़हर साण हुजे सा त मूंखे फिक्र न हुजे आ। अम्मा सोट बि अलाए छो हलियो वियो आ। न कंहिं चयसि न छा, त बि हलियो वियो आ। अलाए छो नाराज़ थी वियो आ। सोट नाराज़ थी वियुसि ऐं हिन घर खां? मज़हर पुट तूं अची वई? जी चाची। चाची तुंहिंजे हवाले सां डॉक्टर सतार ञापो मोकिलियो, कीअं बि करे वञेसि, तॾहिं हलियो आयसि। सोचमि मतां कुझु थियो हुजे ऐं चाची परेशान हुजे। सोट परेशान त आहियूं न। हा पुट मज़हर, असीं सख़्त परेशान आहियूं। अलाह परेशानी दूर कंदो चाची। सोट हाणे तोखे वापसि कोन छॾींदासीं। सोट कंवल मुंहिंजी मजबूरी आहे। सोट दादन जी मदद लाइ आयुसि, हाणे ज़रूरत न अथसि। ॿियो त उते मुंहिंजा सभु कम रुली विया। मां हिते हाणे हरगिज़ न रही सघंदुसि। अञा बि ज़रूरत आहे पुट। दिलि जी तकलीफ़ थी वई अथसि। ॿाहिरि थो वञे त असांजो साह मुठ में थो थी वञे, त उते तो तकलीफ़ न वधी वञेसि। अलाह रहम कंदो। हींअर अंदरि सुतल आया? न सोट अधु ॿाहिरि वियल आ। मां वञी ॾिसांसि थो। ईअं हलियो न वञजांइ पुट। न चाची, सोट दादन खे ॾिसां, मिलियो त वाह, न त हिते मोटी ईंदुसि। तव्हांखे ॿुधाइण खां सवाइ कोन वेंदुसि। कासिम जी सरदार। बिना देर संगार जी लांडी साड़ियो। साड़े आया आहियूं सरदार। तॾहिं पलांद में असांजी लांडी साड़े विया आहिनि। चवी छा थो गोहर? हा कासिम, गोहर मूजिब बिहार ऐं गोराम इहा जुरत कई आहे। सरदार महिहार ऐं गोराम पंहिंजी हयाती जा ॾींहं खुटाया आहिनि। न रहंदा हाणे दुनिया में। असां त ज़मीन में बिज बि छटराए छॾियो आहे। सही कयव, पर इहो गोराम ऐं बिहार अॼो के सिज में मां मोल ॾिसां। मोल